नाज़रीन, हैदराबाद के कैंट वारे इलाके में घरन ऐं दुकानन ॿाहिरां करायल पेंटिंग्स इलाके जी रौनक में चार चंड लगाए छॾिया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे इरफान अली बुघियो। हैदराबाद जो हिलटॉप वारो इलाइक़ो ख़ूबसूरत रंगनि सां निखरी पियो आहे। हैदराबाद कैंटोनमेंट बोर्ड इंतज़ामिया पारां गुल सेंटर खां लतीफ़ाबाद लहंदड़ हिलटॉप चाड़ी वारे इलाइक़े में वाक़िए घरनि ऐं दुकाननि ॿाहिरां करायल पेंटिंग सबबि हीउ इलाइक़ो ख़ूबसूरत बणिजी वियो आहे। घरनि ऐं दुकाननि जी भितियुनि ते अलाह पाक जा अस्माए हुस्ना ऐं क़ुरान शरीफ़ जूं आयतूं लिखियूं वयूं आहिनि, जॾहिं त भितियुनि ते पखियुनि जी कहाणियुनि, रेगिस्तान जी शाम, ट्रेन लाइ मुसाफ़िरनि जे ओसीड़े समेत ज़िंदगीअ जे ॿियनि मंज़रनि खे वॾी ख़ूबसूरतीअ सां चिटियो वियो आहे। ही जेके वालनि ते कलर करनि पिया, ही ॻाल्हि सुठी आहे। हिन सां हैदराबाद जी रौनक आहे। मुंहिंजो ख़्यालु इहा आहे कि हिन जॻह सिंध जी सक़ाफ़त ऐं सिंध जी शयूं या अहिड़ी हैदराबाद जी सक़ाफ़त जे लिहाज़ सां अगरि कोई पेंटिंग थी वञे या फूल थी वञे या असांजी जेकी फसल तयारु थिए थी उन फसल जी तस्वीरूं या अहिड़ी का ॻाल्हि हुजे त हीअ वधीक सुठी लॻंदी। इन सां हैदराबाद जी रौनक वधंदी। बाक़ी जेके आयतूं उन्हनि जे उन लाइ मां चई सघो था कि इन जी बेअदबी न थिए। अगरि बेअदबी न थिए त हीअ बि सुठी फर्स्ट क्लास ॻाल्हि हुई। मां इन हवाले सां जेकी कैंटोनमेंट वाला इहे जेकी सभु शयूं कई आहे, मां उनखे ख़ुशि आमदीद कयां थो। जॾहिं असां हैदराबाद जे कैंट जे एरिया में अचूं था, असांखे ख़ूबसूरत अहिड़ा दीवार पंहिंजो लिखियल तमामु शयूं उन्हनि ते अलाह जा नाला पेंट थियल कुझु शयूं मिलनि थियूं त दिलि ख़ुशि थो थिए। त असां ॾिसी इन्हनि शयुनि खे ख़ुशी महसूसु, ऐं असांजा नंढा ॿार बि ख़ुशि था थियनि। मूं कुझु ॾींहं पहिरियां नंढनि ॿारनि खे ॾाढा ख़ुशि थिया त भई अहिड़ियूं दीवारूं बि हैदराबाद में आहिनि ऐं हैदराबाद में अहिड़ियूं शयूं बि ॾिसण में अचनि था। हिलटॉप वारे इलाइक़े में हिकु दुकान जी भिति ते चिटियल मोर जी पेंटिंग त सभिनी जी निगाहुनि जो मर्कज़ बणियल आहे, जंहिंखे ॾिसी शहरी पंहिंजी दिलि ठारे रहिया आहिनि।